अस्सलाम वालेकुम। बाबा साहब किथे आहे? साहब हेॾे अथव। हेॾे आहियां साईं? हा। महिरबानी साईं। अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम अस्सलाम। अचो साहब अचो वेहो। वे बाबा ही मानी ॾियणी छोकरनि खे। मानीअ जी का बि ज़रूरत न आहे। उन्हनि खे खाराई अथमि, असुलु ड्रव ते खाधी अथनि। बाबा छोकरा बेकसूर आहिनि। बेकसूर आहिनि साईं, शायदि तव्हांखे का बि ख़बर न आहे। मुराद खान जे मुंच खां 12 लख रुपया फुर कई अथनि। 12 लख। बाबा हू शरीफ़ छोकरा आहिनि, हुननि जे मथां ज़ुल्म करणु एतिरो सही न आहे बाबा। उस्ताद इहो त तव्हीं था चओ न, पर मुराद खान बि चवे न। बसि सम्झी वियसि त तुंहिंजो कानून मुराद खान सां गॾु आहे। ख़ैर देर आहे पर अलाह वटि अंधेर न आहे। साहब कुझु अलाह जे कहर खां ड्रिज कुझु अलाह जे कहर खां। मथां कंहिं ग़रीब जी अलाह वटि अघम जी वञे। सम्झी वियो आहीं न त साजर वञी मुराद खान जा पेर पकड़। जे छोरा चालान थी वई न त पोइ जेल जा चकर काटणा पवंदई।